अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला अब्दो ऐं माया फरहा औरंगज़ेब। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध में तूफ़ानी बरसात ऐं ॿोॾ हज़ारें घर उजाड़े छॾिया। घरनि जूं छितियूं भितियूं किरण सबबि वधीक 12 ॼणा फौत, केतिराई ज़ख़्मी। 5 ॾींहंनि अंदरि हयाती विञाईंदड़नि जो अंग 185 थी वियो। दोदापुर ऐं भरप पासे वारनि इलाइक़नि में केतिराई ॻोठ लुड़ी विया। 8 ॼणा फौत। दोदापुर, अलणपुर, दाऊजहांपुर, पुनू भट्टी, मोहम्मदपुर ऐं ॿियनि हंधनि ते ॿोॾ जी सूरतयाल। चक वेझो ॻोठ कालू काथराणी में घर जी छित किरण सबबि ज़ख़्मी थियल औरत फौत। सन भरिसां ॻोठ अंबनौल में घर जी भित किरण सबबि पीरसन औरत फौत थी वई। कंबर वेझो ॻोठ हासला में बरसात सबबि पोरियत मोहम्मद हसन हासलो जो घर ड्रही पट थी वियो। 1 ॼणो फौत। मक़सूदो रिंदलग लुंडो में पखे मां करंट लॻण सबबि औरत फौत थी वई। अक्सर शहरनि तोड़े ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल न थी सघियो। क़ब्रिस्ताननि में बि पाणी बीठल, लाश दफ़नाइण बि ॾुखियो बणिजी वियो। सिंध में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो जारी। हैदराबाद, बदीन, सिजावल, मिठी, ट्रनो मोहम्मद खान, ट्रनो गुलाम हैदर, सिरहाड़ी, बुलड़ी शाह करीम, काजी अहमद, मटियारी, हाला, शाहपुर चाकर, उडेरोलाल, जाम साहब, ठरी मीरवा, गपचाणी, झमपीर, ट्रनोबागो, पिंगरियो, ॾई, राजू खानाणी, गोलाड़ची, कणियो घवर, मातली, सिराणी, सगियूं, सकरन, मनहड़ो, छाछरो ऐं ॿियनि इलाइक़नि में मींहुं पियो। तेज़ वसकारे बेघर थियल माण्हुनि जा आहंज वधाए छॾिया। इंतज़ामिया का बि वाह न लधी। कराची में बि अॼु बरसात जो इम्कान। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ चयो आहे त हिन वक़्तु हवा जो घटि दबाव वारो सिस्टम भारत जे राजस्थान में मौजूदु आहे। सिस्टम सिंध जी हदुनि उमरकोट ऐं बदीन में दाख़िल थी वियो आहे। उमरकोट, बदीन, मीरपुर ख़ास, खैरपुर ऐं हैदराबाद में वधीक तेज़ बरसात पइजी सघे थी। बरसात जो मौजूदा सिस्टम 25 अगस्त ताईं जारी रहण जो इम्कान आहे। पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जा नए देरे ऐं रतोदेरो शहरनि जा दौरा। बरसात जी तबाहकारियुनि ऐं मुतासिरनि जे इमदादी कमनि जो जाइज़ो। बिलावल भुट्टो ज़रदारी नए देरे में गवर्नमेंट हाई स्कूल 2 में तरसायल बरसात मुतासिरनि सां मुलाक़ात करे मसला ॿुधा। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त बरसात मुतासिरनि जा समूरा मसला हल कया वेंदा, खेनि अकेलो न छॾियो वेंदो। सिंधु दरिया में तोनसा ऐं गुडू बैराजनि खां पोइ सखर बैराज वटि वॾे दर्जे जी ॿोॾ डिक्लेयर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी क़ौम खे सॼे मुल्क जी ॿोॾ मुतासिरनि जी बहाली लाइ मदद जी अपील। शहबाज शरीफ़ चवे थो बलोचिस्तान ऐं सिंध में बरसात जी तबाहीअ सबबि क़यामत सुग़रा जहिड़ा मंज़र आहिनि। बरसात सबबि 30 सालनि जो रिकॉर्ड टुटो। वॾे पैमाने ते जानी माली नुक़सान थियो आहे। केतिराई पाकिस्तानी पाणी जे वहिकरनि में जानियूं ॾेई जुदाई जो ग़म ॾेई विया आहिनि। ॿोॾ मुतासिरनि जी बहाली लाइ फंड्स क़ाइमु कया विया आहिनि। दिलि सां मदद कयो। सूबाई हुकूमतुनि वफ़ाक़ तोड़े पाक फ़ौज जे सहकार सां कमु करे रहिया आहियूं। क़ौम हथ वंडाए त ॿोॾ मुतासिरनि जी तकड़ी बहाली लाइ कामयाब थी सघूं था। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे इमरान ख़ान ते छिती तनक़ीद। संदसि चवणु आहे त हिन वक़्तु मुल्क में हिकु शख़्स खे इक़्तिदार जो नशो चरियो करे रहियो आहे।
ही शख्स रोज़ानो असांजी फ़ौज ते तनक़ीद करे रहियो आहे ऐं उन ई फ़ौज जा आफ़िसर ऐं सिपाही ॿिनि सूबनि में दहशतगर्दी जी जंग में पंहिंजी जान जो नज़रानो पेश करे रहिया आहिनि। फ़ौज, पुलिस ऐं हाणे हिकु औरत जज खे ही शख्स धमकियूं पियो ॾिए ऐं चवे पियो त मूंखे गिरफ़्तार करे ॾेखारियो। मुल्क में बरसात सबबि हंगामी सूरतहाल आहे। बरसात सूरतहाल दौरान सियासत छॾे बरसात मुतासिरनि जी मदद करण जी ज़रूरत आहे। चइनी सूबनि जी बरसात मुतासिरनि जी नज़र असां ते आहे। पाक फ़ौज जूं सॼे मुल्क में ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में इमदादी सरगर्मियूं जारी। पाक फ़ौज जा 2 हेलीकॉप्टर सिंध जे मुतासिर इलाइक़नि में इमदादी कमनि में रुधल। सिंध, बलोचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब जे मुतासिर इलाइक़नि में सामान जी विरासत जारी। ISPR मूजिबि हैदराबाद, सांगड़, बदीन, ठट्टे, ॼाम, शोरेनो, शरे फिरोज़ में पाक फ़ौज जूं टीमूं मौजूद आहिनि। बलोचिस्तान जे इलाइक़े नसीराबाद, लसबेला ऐं दक्की में रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। रेस्क्यू ऐं रिलीफ जी सरगर्मियुनि खे तेज़ करण लाइ पाक फ़ौज वधीक उपाउ वठी रही आहे। सांगड़ वेझो सुल्तानाबाद वारे इलाइक़े में कार कल्टी, चाचो भाइटो ऐं संदन ड्राइवर फौत। हिकु ॼणो मौजाणे तौरु बची वियो। फौतियुनि में टाउन कमेटी जो अॻूणो वाइस चेयरमैन राजेश कुमार मेघवाड़, संदसि भाइटो धर्मूमल ऐं ड्राइवर कैलाश शामिल। फौतियुनि जा लाश घरनि ॾांहुं मुंतक़िल। घरनि में कोहरा मची वियो। विरियासिटी वेझो क़ौमी शाहरा ते नींगर ट्रॉलर हेठां चिभाट जी फौत थी वियो। ॻोठु जीअंदो कल्होड़ो वेझो नींगर तालिब भट्टी शयूं खपाए रहियो हो त ट्रॉलर मथां चढ़ी वियो। नई गाज ऐं बरसातुनि तालके जोही में तबाही आणे छॾी। सवें ॻोठ पाणी हेठि अची विया। MNW ड्रेन खे लॻल 20 फुट घारो वधी 300 फुट ताईं पहुची वियो। रहवासी बेयारो मददगार ॻोठाणनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण लाइ को बि अमलदार न पहुतो। पाणी आबादियुनि ॾांहुं वधणु लॻो। जाकी वेझो ॻोठ वली मोहम्मद में विझ किरण सबबि ज़ख़्मी थियल ॿारड़ो फौत थी वियो। 5 ज़ख़्मियुनि जी हालत ख़राब। विझ किरण सबबि ज़ख़्मी थियल ॿारड़ो अब्दुल अज़ीज़ मल्हा ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। ज़मीन ते कमु कंदड़ पोहरेतनि मथां विझ किरण सबबि 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। कोट लालू भरिसां फैज़गंज बाग खे जलालची वटां गुज़िरियल राति खां लॻल घारो बंदि न थी सघियो। घारो वधी 40 फुटनि ताईं पहुची चुको। वाह जो पाणी अमन चौधरी समेत ॿियनि इलाइक़नि ॾांहुं वधणु लॻो। मुतासिरनि जा मेराण हाईवे ते जलालची ऐं ॻोठ यार मोहम्मद मरी वटि धार धार एहतिजाजी धरणा, रोड ब्लॉक, गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। सिंध में बरसातुनि सबबि पखिड़ियल गैस्ट्रो जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। खानपुर वेझो वधीक 2 ॿारनि समेत 3 ॼणा गैस्ट्रो विखे फौत। ॻोठ ताज मोहम्मद ब्रोही वासी सुरैया ब्रोही ऐं मुदस्सिर ब्रोही फौत थिया। ॻोठ रोशनाबाद में पीरसन अब्दुल मजीद फौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग चोॾां थी वियो। ऐं टंडो मोहम्मद खान में पांथी वाह वेझो संगावती तकरार तां नारी क़तल। जवाबदारनि कुहाड़ियूं हणी नारी आयशा मल्हा खे क़तल कयो। मिठियाणी वेझो ॻोठ पुराणा जतोई में बाग ते बीठल चौकीदार पुरस्टार नमूने गोलियूं हणी क़तल। इतला बावजूद फरीद देरो पुलिस न पहुती। लाश